टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अॼु असां क्लास चौथों जो सबक पंजों पढ़ंदासूं। शबे क़द्र रमज़ान जे भलारे महीने जी हर रात ऐं हर ॾींहुं बरकतनि वारो आहे, पर सभिनी रातियुनि में शबे क़द्र सभिनी खां भली रात आहे। शबे क़द्र खे लैलतुल क़द्र बि चवंदा आहिनि। अहिड़ी शायदि क़ुरान शरीफ़ जी सूरतुल क़द्र में हिन रीत ॾिनल आहे। बेशक असां क़ुरान शबे क़द्र में लाथो ऐं कंहिं सम्झायो त शबे क़द्र छा आहे। शबे क़द्र हज़ार महीननि खां भली आहे। मंझसि मलाइक ऐं रूह जबराइल अलैहिस्सलाम पंहिंजे पालणहार जे हुकुम सां सभु कंहिं कम जी पुराई लाइ लहंदा आहिनि। इन राति परे फुटण ताईं सलामती आहे। हिकु भेरे हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सहाब सगोरनि अर्ज़ु कयो त साईं, अॻु वारनि माण्हुनि जूं जमारूं असां खां वॾियूं हुयूं, असां इन्हनि जे सवाब ऐं इबादत खे कीअं पहुचंदासीं। पाण सगोरनि फरमायो त शबे क़द्र अल्लाह ताला पंहिंजे ई उम्मत खे अता कई आहे। शबे क़द्र में इबादत जो सवाब हज़ार महीननि जी इबादत खां बि वधीक आहे। हज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन शबे क़द्र जी बरकतनि बाबति फरमायो आहे त मुंहिंजी उम्मत मां जेको मर्द या औरत चाहे त मुंहिंजी क़ब्र रोशन थिए, उनखे घुरिजे त रमज़ान महीने जी क़द्र वारियुनि रातियुनि में कसरत सां इबादत करे, जीअं अल्लाह ताला उन जी बरकत सां संदसि गुनाह बख़्शे ऐं घणो सवाब अता करे। पाण सगोरनि फरमायो आहे त हिन राति खे रमज़ान शरीफ़ जी आख़िरी ॾाके जे 21 रातियुनि में तलाश करणु घुरिजे। आम तौरु सभु मुसलमान रमज़ान जी 27वीं राति खे शबे क़द्र तौरु मल्हाईंदा आहिनि। अल्लाह ताला सभिनी मुसलमाननि खे हिन भलारे राति में इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे अपडेट मिलंदी रहंदी।